सिंध ऑनलाइन स्कूल मज़मून साइंस क्लास 8 बाब पहिरियों सबक 14 गुर्दनि जे बीमारियुनि जो इलाज ट्रीटमेंट ऑफ किडनी डिजीज़िस। ॾोहिटनि ऐं ॾोहिटियुनि खे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। मां आहियां नाना आबिद। वारो हिन सबक में असां गुर्दे जे बीमारियुनि जे इलाज जे बारे में कुझु तफ़सील ॾिसंदासीं। असांजे बुकियुनि जा ख़ासि कम आहिनि रत खे छाणे उन मां फासिड मादनि खे ख़ारिज करणु, रत मां ऐं जिस्म मां वाधू पाण्याण खे ख़ारिज करणु। उनजे करे उनजा अहम किरदार थियनि था रत जे दॿाउ खे यानी ब्लड प्रेशर खे बरक़रार रखणु, हेमोग्लोबिन यानी रत जे ॻाढ़नि जिज़नि जी सतह खे बरक़रार रखणु, इलेक्ट्रोलाइट्स यानी कैल्शियम, पोटेशियम, क्लोरीन, सोडियम ऐं मैग्नीशियम खे असांजे जिस्म में मुतवाज़न रखणु। अक्यूट किडनी इंजरी यानी शदीद ज़ख़्म जो इलाज आहे पाणीअ जो वापराइण वधाइणु, इन्फेक्शन जी सूरत में ख़ासि दवाऊं जंहिंखे एंटीबायोटिक चइबो आहे वठणु, दवाउनि जे रद्द अमल जी सूरत में उन्हनि दवाउनि खे बंदि करणु जंहिंजे रिएक्शन जे करे असांखे शदीद ज़ख़्म थियो यानी AKI थियो। ज़ख़्म जी सूरत में ज़ख़्म जो इलाज करणु ऐं पेशाब जी नालीअ जे बंदि हुअण जी सूरत में कैथेटर लॻाइणु। हिन बीमारी मां मुकमल सेहतमंदी मुमकिन आहे ऐं हा थींदी आहे, पर हिन में कुझु हालतुनि में असांखे अस्पताल में बि दाख़िल थियणो पवंदो आहे। किडनी स्टोन यानी बुकीअ जी पथरीअ जो इलाज ॿिनि तरीक़नि सां थींदो आहे, हिकिड़ो ऑपरेशन खां सवाइ यानी नॉन सर्जिकल ऐं ॿियो ऑपरेशन सां यानी सर्जिकल। जेकॾहिं पथरी नंढी आहे अहिड़ी जाइ ते आहे जितां निकिरी सघे त उन जो इलाज असां नॉन सर्जिकल तरीक़े सां कंदा आहियूं। उन में असांखे पाणीअ जो वापराइण वधाइणो पवंदो आहे, वधि में वधि पाणी पीअंदो आहे, कुझु जूसिस पीअणियूं पवंदियूं आहिनि, सूर जी दवा खाइणी पवंदी आहे जीअं असांखे सूर जी तकलीफ़ घटि थिए ऐं उन खां पोइ 4 खां 6 हफ़्तनि ताईं असांखे सूर बर्दाश्त करणो पवंदो आहे ऐं इन अरसे में उहा पथरी पाणी जेको आहे उहो ॻरी ऐं असांजे बुकीअ मां निकिरी वेंदी आहे। ऑपरेशन वारो जेको इलाजु आहे उन्हनि में लहरनि जो झटको ॾिनो वेंदो आहे जंहिंखे असां शॉक वेव लिथोट्रिप्सी चवंदा आहियूं। ॿियो उन जो तरीक़ो आहे यूरेट्रोस्कोपी ऐं टियों जेको आहे परकुटेंस लिथोट्रिप्सी। इहे 3 तरीक़ा आहिनि असांजे ऑपरेशन वारे तरीक़े इलाज जा। असां हिन में सिर्फ़ु पहिरियों तरीक़ो ॾिसंदासीं। उन में छा थो थिए जो जॾहिं असांजी किडनी में स्टोन्स ठहनि था यानी कैल्सिनेशन थी ऐं जेका आहे पथरी ठही वई त उन खां पोइ छा कंदा आहियूं जो हिकिड़ी असां शॉक वेव यानी आवाज़ जूं लहरूं हूंदियूं आहिनि उहे लहरूं असां ज़ोर सां हिन किडनीज़ ते लॻाईंदा आहियूं। ऑपरेशन कोन थींदी आहे पर मथां ई जेको आहे उहो हिकिड़े औज़ार सां ई लॻायूं हूंदियूं आहिनि। उहे लहरूं जॾहिं लॻंदियूं आहिनि पथरियुनि ते त उन में छा थींदो आहे जो पथरियूं जेके आहिनि वॾियूं वॾियूं जेके हूंदियूं आहिनि भॼी ऐं सन्हनि सन्हनि ज़रड़नि जी सूरत में थी वेंदियूं आहिनि ऐं इन खां पोइ जॾहिं असां घणो पाणी पीअंदा आहियूं त उहे असांजे यूरेटर मां निकाल थी वेंदियूं आहिनि। वरी मां तव्हांखे हिकिड़ो दफ़ो चवंदुसि त वधि में वधि पाणी पीओ ऐं पंहिंजो पाण खे पथरीअ खां बचायो, छो त जेकॾहिं पाणी घणो पीअंदो इहा पथरी ठहंदी ई कोन। बुकीअ जे इंफेक्शन जो इलाज पाणीअ जो वापराइण वधाइणु आहे, इन्फेक्शन लाइ ख़ासि दवाऊं वठणु आहे जेको असां डॉक्टर जे मशवरे सां ई वठी सघूं था। हिन में कुझु एंटीबायोटिक हूंदियूं आहिनि ऐं जिस्मानी सफ़ाई जो ख़ासि ख़्यालु रखणु आहे। जेकॾहिं असां सफ़ाई न कई त असांजी इंफेक्शन जेको आहे उहो ठीकु कोन थींदी, असां मुकमल सिहत कोन थींदासीं। हिन में बि असांखे ख़बर आहे त मुकमल सेहतमंदी मुमकिन आहे ऐं वधि में वधि असां पाणी पीअंदासीं त असांखे इन्फेक्शन घटि थींदी। यानी असांखे 2 तरीक़ा आहिनि हिनखे प्रिवेंट करण जा, हिकिड़ो पाणी वधीक पियो ऐं इन खां पोइ जिस्मानी सफ़ाई जो ख़्यालु रखो। पर CKD जो इलाजु ॾिसण खां पहिरीं तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदो रहां त इंसान वटि जेके 2 बुकियूं आहिनि त उन्हनि 2 बुकियुनि जी ज़रूरत कोन आहे। इन जे करे जो इंसान जो कमु हिकिड़ी बुकीअ मां बि पूरो थी सघे थो। जेको रतु ॾींहं में साफ़ करणो हूंदो आहे उहो हिकु बुकी बि करे सघे थी, पर इंसान वटि 2 बुकियूं छो आहिनि उनजी मसलहत त शायदि ठाहिण वारे खे ई ख़बर हुजे। उहो शख़्स जंहिं वटि रुॻो हिकिड़ी बुकी आहे उहो बि आम सेहतमंद ज़िंदगी गुज़ारे सघे थो, पर ॿिन्ही बुकियुनि जी ख़राबी जी सूरत में मुकमल सेहतमंदी मुमकिन न आहे। इन लाइ इलाज जी ज़रूरत पवंदी आहे। इलाज 2 तरीक़नि सां थींदो आहे, हिकिड़ो मस्नूई गुर्दनि जी मशीन सां रतु साफ़ करणु यानी गुर्दनि जी रतु साफ़ करण जी मस्नूई मशीन हूंदी आहे जंहिंखे डायालिसिस मशीन चवंदा आहिनि ऐं ॿियो गुर्दनि जी तब्दीली यानी किडनी ट्रांसप्लांट। डायालिसिस मशीन कुझु हिन तरीक़े जी हूंदी आहे जो मरीज़ खे लेटाए या विहारे उन जे रग में
हिकिड़ी नाली लॻाईंदा आहिनि सुईअ सां जेका मशीन सां कनेक्ट थियल हूंदी आहे। उन खां पोइ उनजी नस में बि हिकिड़ी नाली लॻाईंदा आहिनि जेका मशीन सां ॻंढियल हूंदी आहे। पोइ रग मां रतु निकिरंदो आहे, उहो वेंदो आहे मशीन में, उते साफ़ थी, जीअं बुकियुनि में साफ़ थींदो आहे न, उहो हिते साफ़ थी ऐं उन खां पोइ वापसि जेको आहे नस में वञी इंसान जी नस में पहुचंदो आहे। अहिड़ी तरह इंसान जो रतु साफ़ थींदो आहे। ही उन मशीन जी तस्वीर आहे। इहा मशीन असां सिर्फ़ु इस्पताल में ई इस्तेमालु करे सघूं था, घर में इस्तेमालु करणु तमामु मुश्किल आहे। डायलिसिस जा ॿ तरीक़ा थी सघनि था, या त मरीज़ हफ़्ते में 3 दफ़ा 3 खां 5 कलाकनि ताईं करे, या रोज़ 2 कलाक करे, जीअं रतु ओतिरो साफ़ थिए जेतिरो साफ़ थियण जी ज़रूरत आहे। इन मां मरीज़ खे ई सोचणो पवंदो आहे या सिलेक्ट करणो पवंदो आहे त कहिड़ो ऑप्शन हुन लाइ वधीक बहितर आहे, जेको पंहिंजो मसरूफ़ियत नथी कंदो आहे। हिन में न को बेहोश थींदो आहे मरीज़, न को लेटंदो आहे, न को जेको आहे हुनखे का ॿी तकलीफ़ थींदो आहे। सिर्फ़ु वियाजो हू ॿधी वेठो हूंदो आहे ॿांह इन 3-4 कलाकनि जे या 3 खां 5 कलाक या रोज़ानो 2 कलाकनि जे वक़्त लाइ, ऐं उहो उन दौरान पढ़ी बि सघे थो, लिखी बि सघे थो ऐं ॿियो को कमु करे सघे थो। डायलिसिस यूनानी ॿोलीअ जो लफ़्ज़ आहे जंहिंजो मतिलबु आहे अलॻि करे आज़ादु करणु। इन जे करे छो त रत मां फासिद मादनि खे अलॻि करे आज़ादु कयो वेंदो आहे, इन करे हिन जो नालो डायलिसिस आहे। डायलिसिस जा 2 मरहला हूंदा आहिनि, हिकिड़ो छाणणु ऐं उन खां पोइ ॿीहर जज़्ब थियणु। कम जो उसूल ॿधल आहे अमल नफूज़ यानी ऑस्मोसिस ते ऐं वधा वारे अमल ते यानी डिफ्यूजन ते। छणण जो ज़रियो हूंदो आहे नीम नफूज़ पज़ीर झिली या सेमी परमेबल मेम्ब्रेन, या हिकिड़ी ख़ासि शइ हूंदी आहे जेका पाणियाठ में ॻरियल यूरिया ऐं लूणु उन मां लंघी था वञनि, पर रत जा घरड़ा बैक्टीरिया वायरस लमियात मां नथा लंघी सघनि। इहो हिन ख़ासि क़िस्म जी हिकिड़ी छाणी हूंदी आहे। जेकॾहिं असां इन स्केच ते ॾिसूं त असांखे ख़बर पवंदी त डायलिसिस कीअं थींदी आहे। सभिनी खां पहिरीं मरीज़ जे रग में सुई लॻाए उन मां रतु कढंदा आहिनि फासिद मादनि वारो, जंहिंमें फासिद मादा हूंदा आहिनि, यानी अनक्लीन जेको ब्लड हूंदो आहे उहो उन मां कढंदा आहिनि ऐं उहो छिकींदा आहिनि रत खे छिकण जे पंप जे मार्फत या उन जे ज़रिए ब्लड पंप लॻल हूंदो आहे। पर असांखे ख़बर आहे त रतु जॾहिं जिस्म मां ॿाहिरि निकिरंदो आहे त उन में ख़ासियत हूंदी आहे ॼमी वञण जी। त उनखे ॼमी वञण खां बचाइण लाइ उन में कुझु ख़ासि दवाऊं विझंदा आहिनि जंहिंखे असां कोएगुलेंट्स चवंदा आहियूं, एंटी कोएगुलेंट्स चवंदा आहियूं। उहे रत खे ॼमण खां रोकींदियूं आहिनि। उहे हिकिड़ी थैलीअ जे मार्फत उन में हर वक़्तु रत में शामिलु थींदियूं रहंदियूं आहिनि उहे दवा। उन खां पोइ असांजो रतु या जेको मरीज़ आहे उनजो रतु डायलिसिस चैम्बर में वेंदो आहे ऐं डायलिसिस चैम्बर में उते डायलिसिस फ्लूइड उन में वेंदी आहे, हिकिड़ी ख़ासि पाणियाठ वेंदी आहे डायलिसिस ली, जेका उन ते अमल करे ऐं उन मां फासिद मादनि खे अलॻि कंदी आहे। उन खां पोइ जॾहिं अलॻि थींदी आहे त जेको ख़राबु जेको हूंदो आहे फ्लूइड जेका असां विधी, जंहिंखे डायलिसिस फ्लूइड चइबो आहे, उहा ॿाहिरि निकिरी वेंदी आहे ऐं रतु साफ़ थी ऐं वापसि वेंदो आहे। पर उन जे विच में असां हिकिड़ो एयर ट्रैप या हवा जो फंदो लॻाईंदा आहियूं। हवा जो फंदो इन जे करे लॻंदो आहे त जीअं रत में हवा शामिल न थी सघे, छो त रत में जेकॾहिं हवा शामिल थी वई त उहो असां लाइ काफ़ी तकलीफ़दा थी सघे थो। उन खां पोइ साफ़ रतु वरी वापसि मरीज़ जे जिस्म में दाख़िल थी वेंदो आहे। रत खे साफ़ करण जो इहो अमल जेको असां वटि हुनखे हीमोडायलिसिस चइबो आहे। अमेरिकन में हिनखे HEMO लिखंदा आहिनि, पर ब्रिटिश इंग्लिश में HAEMO लिखंदा आहिनि। हेमो जो मतिलबु आहे रतु ऐं डायलिसिस असांखे ख़बर आहे त छा मतिलबु आहे। इहो जीअं असां वटि हिकिड़ो सेमी परमेबल मेम्ब्रेन हूंदो आहे ऐं जेको आहे डायलिसिस में थींदो आहे, त उहो ईअं हूंदो आहे जो हीउ हिकिड़ो परदो हूंदो आहे जंहिं मां छणंदो आहे। हिन पासे असांजो अणसाफ़ थियल रतु वेंदो आहे। उन खां पोइ जेको आहे उहो उन परदे मां जेको आहे उहो जेके फासिद मादा आहिनि उहे छणी वेंदा आहिनि, उहे पास थी वेंदा आहिनि, पर रत जा ॻाढ़ा जुज़ा ऐं मुलामियात वग़ैरह उहे हिन पासे कोन वेंदा आहिनि। सो अहिड़ी तरह जेको आहे रतु असांजो साफ़ थी वेंदो आहे। हिन में तव्हां थोरो वधीक तफ़सील सां ॾिसी सघंदो त रतु जेको आहे उहो निकितो, पंप उनखे छिकियो, उन खां पोइ जेको आहे उन में सलाइन सोल्यूशन रत खे ॼमण खां रोकण वारी शइ जेका उहा पई, ऐं उन खां पोइ रतु आयो डायलाइज़र में, हुन मां हिकिड़े
डायलिज़र में हिकिड़े कंटेनर मां पाणियाठ जो दाख़िला थियो ऐं जेका इस्तेमालु थियल पाणियाठ हुई उहा जेको आहे ख़राज थी वई ॿिए कंटेनर में। तव्हां ॾिसो त हिते हवा जो फंदो बि लॻल आहे ऐं साफ़ थियल रतु उन खां पोइ जेको आहे इंसान जे जिस्म में वापसि हलियो वियो। तव्हां हिते ॾिसो त टिनि जॻहियुनि ते मीटर बि लॻल आहिनि जेके प्रेशर यानी रत जो दॿाउ मुख़्तलिफ़ जॻह ते चेक कंदा आहिनि ऐं डॉक्टर जी मौजूदगीअ में उन करे इहो थियणु ज़रूरी आहे जीअं डॉक्टर हर वक़्तु मुख़्तलिफ़ जॻह ते रत जे दॿाउ खे चेक करे ऐं ॾिसे त अमल सही थिए पियो थो या न। डायलिसिस जो हिकिड़ो ॿियो तरीक़ो पेरिटोनियल डायलिसिस चवराईंदो आहे। उन में रत जी सफ़ाई जिस्म जे अंदरि थींदी आहे। उन में पेट जे अंदरीं चमड़ीअ खे फिल्टर जे तौर ते इस्तेमालु कयो वेंदो आहे। इहा घर में थींदी आहे ऐं डायलिसिस पाणियाठ जिस्म में मशीन सां दाख़िल कबी आहे। हिन में ट्यूब जेको हर वक़्तु लॻल हूंदो आहे जेको तव्हांजे पेट मां ॿाहिरि निकितल हूंदो आहे। जंहिंमहिल तव्हांखे डायलिसिस या मरीज़ खे जंहिंमहिल डायलिसिस करणी हुजे उन महिल उहो मशीन लॻाईंदो आहे। उन मशीन सां जेका डायलिसिस सोल्यूशन आहे उहो हुन में अंदरि ईंदो आहे ऐं जेको इस्तेमालु थियल सोल्यूशन आहे या पाणियाठ आहे उहा ॿाहिरि निकिरंदी आहे। डायलिसिस पाणियाठ जिस्म में मशीन सां दाख़िल कबी आहे ऐं इस्तेमालु थियल सोल्यूशन बि साॻी मशीन सां ॿाहिरि निकिरंदो आहे। ऐं मरीज़ अमूमन राति जो सुम्हण दौरान इहो पाणियाठ जी मटा सटा कंदा आहिनि, सुता पिया हूंदा आहिनि ऐं राति जे विच में इहो पाणे ई थींदो रहंदो आहे। CKD जो ॿियो इलाज किडनी ट्रांसप्लांट यानी बुकियुनि गुर्दनि जी तब्दीली आहे। बीमार गुर्दे खे कढी उन जी जाइ ते सिहतमंद गुर्दो लॻाइण खे असां किडनी ट्रांसप्लांट चवंदा आहियूं। सिहतमंद गुर्दो कंहिं सिहतमंद माण्हू खां हासिल करे कबो आहे। गुर्दे जो अतियो ॾींदड़ जहिड़ो बि थी सघे थो या फ़ौती शख़्स थी सघे थो ऐं इहो ट्रांसप्लांट अस्पताल में ऑपरेशन जे ज़रिए कई वेंदी आहे। इन खे असां पेवंदकारी बि चवंदा आहियूं। ॿारो सिंध में हिकिड़ो इदारो या अस्पताल आहे जंहिंजो नालो आहे सिंध इंस्टीट्यूट ऑफ यूरोलॉजी एंड ट्रांसप्लांटेशन SIUT। इन इदारे जो कमु नेकाल जे सिरिश्ते जे बीमारियुनि जो इलाजु आहे, पर इन में ख़ासि ॻाल्हि इहा आहे जो इहा मुफ़्त इलाज कंदा आहिनि। इहे पैसा कोन वठंदा आहिनि, इहे मुफ़्त में इलाज कंदा आहिनि ऐं उहो दुनिया जे वॾनि इदारनि मां हिकिड़ो इदारो आहे। ॿारो इहो इदारो 1974 में क़ाइमु कयो वियो हो ऐं 1974 खां वठी मई 222 ताईं हुन जेको कमु कयो आहे हुन में रोज़ 1100 मरीज़नि जो डायलिसिस थींदो आहे मुफ़्त। ऐं OPD जा जेके मरीज़ हूंदा आहिनि, जेके बैरूनी मरीज़ हूंदा आहिनि, जेके उतां दवा वठी ऐं घर वेंदा आहिनि पंहिंजो इलाजु कंदा आहिनि, उहे तक़रीबन 1600 रोज़ानो आहिनि। हिन महिल ताईं 1974 खां वठी मई 2022 ताईं गुर्दनि जे पेवंदकारी ऐं ट्रांसप्लांट जा 6511 ऑपरेशन जेको आहे इदारो करे चुको आहे। इन इदारे जो बुनियाद हिकिड़े अज़ीम डॉक्टर ऐं रहनुमा डॉक्टर अदीबुल हसन रज़वी विधो। इहे हुनजी तफ़सीर आहे। सो सलाम आहे डॉक्टर अदीबुल हसन रज़वीअ खे ऐं सलाम आहे SIUT खे जो असांजे मरीज़नि जो मुफ़्त इलाज करे थी ऐं सभिनी ग़रीबनि अमीरनि जो इलाज करे थी। ॿारो हिन ते असां पंहिंजे अॼोके सबक़ जी फुलाणी था कयूं। नाना आबिद खे इजाज़त ॾियो, वरी ॿिए सबक़ में मिलंदासीं। ख़ुदा हाफ़िज़।